रमज़ानुल मुबारक महीने में हूँ त खोड़ सारा ताम तैयार किया वेंदा आहिनि, पर रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में कुछ अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके रोज़ेदारनि लाइ अनमोल तोहफ़ो हूंदियूं आहिनि। उन्हनि अनमोल तोहफ़नि में फिनीअ वारियूं सयूं जेके खीर में मिलाए ठाही वेंदियूं आहिनि, उहे पिणु रोज़ेदारनि जे लाइ हिकु बहितरीनु तोहफ़े मिसल हूंदियूं आहिनि। सॼी सिंध जियां नवाबशाह शहर में बि फिनीअ वारी शयुनि जा स्पेशल दुकान ठाहिया विया आहिनि, जिते दुकानदार वॾे तइदाद में फिनीअ वारियूं शयूं ठाहींदा आहिनि ऐं उन्हनि जे खपत में पिणु हिन रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में इज़ाफ़ो थींदो आहे। उन सिलसिले में फिनी ठाहींदड़ दुकानदारनि जो चवणु आहे त इसको फेणी कही जाती है, दूध सवैयाँ, और ये रोज़ेदारों के लिए ये है खसूसी एक तोहफा भी हो जाता है। रमज़ान शरीफ का तोहफा ही है। मैदे से 1 नंबर मैदा होगा तो ये बनेगी, तो 1 नंबर घी होएगा। इसके अंदर 2 नंबर घी और 2 नंबर मैदा लोगे ये नहीं बनेगी, क्योंकि उसमें लोचपन नहीं आएगा। इसमें लोचपन जब आएगा 1 नंबर चीज़ होएगी। तो रमज़ान शरीफ का तोहफा ये बड़े शौक से हम लोग बनाते हैं, इनकी खिदमत करते हैं रोज़ेदारों की, और माशाल्लाह बिल्कुल साफ़ सुथरा काम करते हैं। फ़ायदे में से ये है रोज़ेदारों को प्यास भी नहीं लगेगी इससे, और भूख भी नहीं लग पाएगी। ये हज़म ये एक तरह की रहती है पेट में। जॾहिं त सयूं ख़रीद कंदड़ जो चवणु हुयो त ही रमज़ान शरीफ़ जो महीने जो हिकु तोहफ़ो आहे ऐं असां हिन खे सहरीअ में खाईंदा आहियूं। साईं सेवियूं वठण आहियूं फैमिलियूं, ही इफ़्तारी में मज़ो ॾींदियूं आहिनि, खाइण में सेरी में बि ॾींदियूं आहिनि। ॾाढियूं सुठियूं आहिनि, ॿार बच्चो खाईंदो आहे, मज़ेदार। असां हर साल खाईंदा आहियूं हिते। फिनी लेने के लिए आए हम, और घर में बच्चों के लिए सेरी के इफ्तार के लिए, और इससे जो ना बड़े फ़ायदे हैं हमें। फिनीअ वारे सैन में नवाबशाह में रमज़ान जे महीने में तेज़ी आहे ऐं हर दुकान ते शाम जो ही फिनीअ वारी सही ख़रीद करण जे लाइ रोज़ेदारनि जी रश लॻल हूंदी आहे। कैमरामैन रफ़ाकत आरई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाबशाह।